ओम शांति। कल्ह असां मन ऐं बुद्धीअ खे सम्झियो। मन जेको लगातार सोचींदो आहे, बुद्धि जेका फ़ैसिलो कंदी आहे। अॼु असां सम्झंदासीं संस्कार छा आहिनि। वीचार ॿिज आहिनि, फ़ैसिलो उनजो अंकुर ऐं संस्कार उनजो वणु आहे। जॾहिं मन सोचींदो आहे त हर वीचार बुद्धीअ वटि वेंदो आहे। बुद्धि उनखे परखींदी आहे ऐं पोइ फ़ैसिलो कंदी आहे। इहो फ़ैसिलो आस्ते आस्ते आत्मा ते निशान छॾे थो। उन ई निशान खे चवंदा आहियूं संस्कार। फ़र्ज़ु करियो तव्हांखे चांहि पीअण जी आदत न आहे। हिकु ॾींहुं सोचियो पीआं या न। हिकु ॾींहुं बुद्धीअ चयो हिकु भेरो पी वठि। तव्हां चांहि पी वेठा। आस्ते आस्ते इहा आदत बणिजी वई। पोइ इहा आदत संस्कार बणिजी वई। जेको कमु बार बार कयूं था इहो ई बणिजी वञे थो संस्कार। कॾहिं असां बदिलणु चाहियूं था पर बदिलजी नथा सघूं। छो त इहो संस्कार बणिजी वियो आहे। अॼु सोचियूं मुंहिंजे अंदरि कहिड़ा संस्कार आहिनि। पैगाम शागिर्द ध्यान ऐं एकाग्रता जो संस्कार ठाहियो। कमु सही फ़ैसिले जो संस्कार ठाहियो। घर प्यार ऐं बर्दाश्त जो संस्कार ठाहियो। पाण हर रोज़ु हिकु सुठो संस्कार वधायूं। संस्कार ई असांजो मुस्तक़बिल लिखनि था। ईंदड़ हिसे में संस्कार जो असरु। ओम शांति शांति शांति।